अस्सलाम वालेकुम दोस्तों। असां इहा उमेद कयूं था त तव्हां ऐं तव्हांजे आसपास जेके बि तव्हांजा प्यारा आहिनि, जेके तव्हांजे ओड़े पाड़े में आहिनि, जेके तव्हांजे शहर में माण्हू रहनि था, उहे सभई ठीकु हूंदा। बावजूदि इन ख़्वाहिश जे सॼे पाकिस्तान जे अंदरि काफ़ी इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते सूरत हाल जेकी आहे उहा सुठी न आहे ऐं मुतमइन कंदड़ न आहे। सिंध ते जेकॾहिं नज़र फेराईंदासीं त उते बि कराची जो शहर जेको आहे उन जे हवाले सां काफ़ी ॻणती आहे सिंध सरकार खे, ऐं गॾोगॾु हर उहो माण्हू जेको हिन सॼी सूरत हाल जी संगीनीअ खे ॼाणे थो, उन वटि रियल कंसर्न मौजूदु ज़रूरु आहे। अॼु पाण यूरोप जी जेका सूरत हाल आहे उन ते नज़र फेराईंदासीं, ऐं इहो इन जे करे बि ज़रूरी आहे त दुनिया जहान में कोरोना वायरस जे हिननि समूरनि महीननि में जेके समूरा तजुर्बा आहिनि उन्हनि मां पिराइण जी ज़रूरत आहे। असां वटि हिकिड़ो चाइना जो तजुर्बो आहे, हिकिड़ो यूरोप जो तजुर्बो आहे, ऐं इन्हनि सभिनी तजुर्बनि खे मुख़्तलिफ़ नमूननि सां ॾिसण जे लाइ हितां जी कंप्लीट इंफॉर्मेशन हुजणु तमामु ज़रूरी आहे। हिन वक़्तु जेका यूरोप जी सूरत हाल आहे उन में मां तव्हांखे जेकॾहिं फिगर्स ॿुधायां, यूरोप जा जेके टोटल जेके केसिस आहिनि उन्हनि वञी 10 लख जे अंग खे वञी धकु हयो आहे। इहो सॼो अंगु इहो आहे जंहिंजे लाइ पाण ईअं जेकॾहिं चयूं त इन अंग वञी आसमान खे धकु हयो आहे त ग़लति कोन थींदो। पर उन साॻे यूरोप जे अंदरि जिते एॾी ख़तरनाक क़िस्म जी सूरत हाल आहे उते कुझु पॉज़िटिव इशारा बि आहिनि। इन सूरत हाल खे कुझु हीअं बि ॾिसी सघिजे थो त हिन वक़्तु सॼी दुनिया में जेके केस आहिनि उन्हनि मां अटकल अधु जेके केस आहिनि उहे यूरोप में आहिनि। ऐं यूरोप जी इन सूरत हाल खे तमामु घणा माण्हू ईअं चवनि था त यूरोप ॼणो हिकिड़े ख़तरनाक तूफ़ान जे वकड़ में हुजे। हिन खंड में हिन वक़्त ताईं 90,000 माण्हू जेके आहिनि कोरोना जे करे मरी चुका आहिनि। ऐं पाण जेकॾहिं सॼी दुनिया जे फिगर्स खे ॾिसूं त जेको टोटल जेकी फिगर आहे, जेको टोटल अंग आहे, उहो 1,37,500 खनि माण्हू जेके आहिनि पंहिंजूं जानियूं विञाए चुका आहिनि। इन मां जेको यूरोप जो अंगु आहे उन जो जेकॾहिं जेको आहे रेशो कढूं, जेकॾहिं उन जी शरह कढूं त उहा 65% आहे। यूरोप जे हवाले सां इहा ॻाल्हि जेकी आहे उहा असांजे साम्हूं चिठी आहे। हिननि हफ़्तनि में असांखे हिकिड़ी पिक्चर जेका नज़र आई आहे उन में इहो ज़रूरु आहे त स्पेन हुजे, इटली हुजे, जर्मनी हुजे, फ्रांस हुजे, स्विट्ज़रलैंड हुजे, उते जेको केसनि जो तइदादु आहे उन में कमी ज़रूरु अची रही आहे। पर साॻे यूरोप जे अंदरि बर्तानिया, तुर्की, यूक्राइन, बेलारस ऐं जेके रूस आहिनि उते केसनि में इज़ाफ़ो थिए पियो। तंहिंजे करे जेकॾहिं यूरोप जी जेकॾहिं मजमूई सूरत हाल पाण ॾिसंदासीं त असांखे मजमूई सूरत हाल ख़तरनाक ज़रूरु नज़र ईंदी। यूरोप जे कुझु मुल्कनि में हाणे बंदिश में कुझु नरमी थी रही आहे ऐं उन जी शुरूआति बि थी आहे। पर WHO जो ज़ोर इहो आहे त वायरस खे रोकण वारा जेके समूरा तरीक़ा आहिनि उन्हनि ते अमल जारी हुजणु इंतिहाई ज़रूरी आहे। इन्हनि मुल्कनि खे पंहिंजनि सिरिश्तनि खे कुझु अहिड़े नमूने सां मैनेज करण जे लाइ चयो वियो आहे त जीअं आइडेंटिफाई करे सघजनि उहे माण्हू जेके इन सॼे ख़तरे में आहिनि, उन्हनि माण्हुनि ताईं पहुचे सघिजे जेके माण्हू पॉज़िटिव आहिनि, ऐं उन्हनि कहिड़नि माण्हुनि सां जेको आहे उहो राब्तो कयो आहे। इहो बि ज़रूरी आहे त इन्हनि जे हेल्थ सिस्टम में एतिरी गुंजाइश हुजणु ज़रूरी आहे त उहे फ्रीक्वेंटली टेस्ट करे सघनि। ऐं गॾोगॾु इहो बि ज़रूरी आहे त इन्हनि जो जेको सॼो हेल्थ सिस्टम आहे जेको तमामु वॾे पैमाने ते ओवरवेलमिंग आहे, जिते वॾे पैमाने ते हिकिड़ो दॿाउ आहे, उन्हनि में इहा क़ाबिलियत हुजणु घुरिजे, इहा गुंजाइश हुजणु घुरिजे त माण्हू जेकॾहिं वॾे तइदाद खे करंतनिया में मोकिले सघनि। साॻे वक़्तु इहो बि ज़रूरी आहे इन साॻे यूरोप में, ऐं इन जे लाइ WHO जूं पंहिंजियूं सॼियूं हिकिड़ियूं गाइडलाइंस आहिनि जिते यूरोप हिन वक़्तु अमल करे पियो त अहिड़ियूं जायूं जिते हुजूम आहे उन्हनि खे कीअं ख़तरे खां बचाए सघिजे, ऐं जेके शयूं इंडस्ट्री, जेके शयूं कमनि वारियूं आहिनि, जॻहूं जिते जिते वापारु थिए थो ऐं जंहिंजी तव्हां इजाज़त ॾिनी आहे उते उन्हनि समूरनि उपान वठण जी ज़रूरत आहे जंहिंसां ट्रांसमिशन जेकी आहे हिकु माण्हू खां ॿिए माण्हू मां उहा रोके सघिजे। WHO जी जेका लीडरशिप आहे उहा इहा बि चए थी त जेकॾहिं को बि मुल्क ईअं नथो करे सघे त उनखे महिरबानी करे ॿीहर ज़रूरु सोचणु घुरिजे। डेनमार्क यूरोप जो पहिरियों मुल्क आहे जंहिं हाणे स्कूल खोलिया आहिनि।
फिनलैंड जेकी आहे उन हेलेंस्की जो जेको इलाइक़ो आहे उन में सफ़री सहूलियत जेकी आहे उनजी इजाज़त बि ॾिनी आहे। ऑस्ट्रिया, इटली ऐं स्पेन बि कुझु बिज़नेस खोलण जी इजाज़त ॾिनी आहे। इटलीअ जो शहर वेनिस जेको आहे उते हाणे आहिस्ते आहिस्ते शयूं खुलनि पियूं ऐं उते ज़िंदगी जा आसार जेके आहिनि उहे नुमाया नज़र अचनि पिया। पर इहो हर जॻह ते असांखे नज़र अचे थो त माण्हू मास्क पाइनि था ऐं हिकु माण्हू ॿिए माण्हूअ खां फ़ासिले ते रहे थो। इहा शइ इंतिहाई ज़रूरी आहे जेका दुनिया जहान जे तजुर्बनि मां असांखे बि सिखण जी ज़रूरत आहे। इटली में इहा नरमी 9 मार्च खां पोइ आई आहे ऐं काफ़ी इलाइक़ा अहिड़ा आहिनि जिते अञा ताईं इहो डपु मौजूदु आहे त हिते वायरस ॿीहर पखिड़िजी सघे थो। बहरहाल हिन वक़्तु इहो नरमी जो उते ॿियो मरहलो आहे ऐं हुननि खे मैशत जेकी आहे हुननि जी उहा तमामु धकी थी आहे, उनखे तमामु घणो धकु रसियो आहे। ऐं जेके ताज़ा फिगर्स ऐं लास्ट प्रोग्राम में असां बि तव्हां सां शेयर कया त इटली जी जेका मैशत आहे उहा हिन साल यानी 2020 में 9% खनि जेकी आहे उहा शिरक थींदी या घटिजी वेंदी। यूरोप जो जेको ॿियो कोरोना सटल मुल्क आहे उहो स्पेन आहे जंहिं पंहिंजा 19,000 माण्हू मारिया आहिनि ऐं जेका मौत जी शरह आहे उते हाणे उन में बावजूदि हिन जे त घटिजाई अचे थी, पर स्पेन जे माण्हुनि खे तक़रीबन 1.25 महीनो जेको आहे उहो लॉकडाउन में रहणो पियो। हिते 1,80,000 खां वधीक जेके केस आहिनि उहे रजिस्टर थिया आहिनि ऐं इहो जेको अंगु आहे इहो अमेरिका खां पोइ सॼी दुनिया में ॿिए नंबर ते वधीक अंगु आहे। सॼो यूरोप तमामु घणो भोॻियो आहे ऐं शायदि यूरोप खे अञा वधीक भोॻिणो पवंदो। पर असांजे लाइ सुवालु हिकिड़ो आहे, छा असांखे बि ॿीहर सोचण जी ज़रूरत आहे? ऐं सम्झा थो ज़रूरु आहे। अल्लाह जमा।